ॿिए तरफ़ नासरां खे ॿुधाईंदा हलूं त नसीराबाद में JUI जे सॾ ते पाणी खोट ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। JUI जे सॾ ते इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ नासरां सां शेयर कयूं पिया। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी खोट सबबि फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। अहम ख़बर नासरां सां शेयर करे रहिया आहियूं। JUI जे सॾ ते इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो आहे जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी खोट सबबि फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। नसीराबाद मां अहम ख़बर नासरां सां शेयर कयूं पिया जिते JUI जे सॾ ते पाणी खोट ख़िलाफ़ धरणो लॻायो वियो आहे। वधीक इहो बि अव्हांखे आगाह कंदा हलूं अहम ख़बर जे हवाले सां JUI जे सॾ ते इंडस आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी खोट सबबि फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। हिकु भेरो ॿीहर नासरां सां अहम ख़बर शेयर कयूं नसीराबाद मां जिते JUI जे सॾ ते पाणी खोट ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। JUI जे सॾ ते इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। इन हवाले सां अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी खोट सबबि फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। अहम ख़बर नासरां सां शेयर कयूं पिया। नसीराबाद में JUI जे सॾ ते पाणी खोट ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। JUI जे सॾ ते इंडस हाईवे ते धरणो लॻायो वियो आहे जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। अहम ख़बर जे हवाले सां वधीक अव्हांखे आगाही ॾींदा हलूं पिया। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी खोट सबबि फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। नसीराबाद मां अहम ख़बर ॾियूं पिया अव्हांखे JUI जे सॾ ते पाणी खोट ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। धरणे जे हवाले सां अव्हांखे आगाह कंदा हलूं त नसीराबाद में JUI जे सॾ ते पाणी खोट ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी खोट सबबि फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। अहम ख़बर ॾियूं पिया अव्हांखे अपडेट कंदा हलूं त नसीराबाद में JUI जे सॾ ते पाणी खोट ख़िलाफ़ धरणो लॻायो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था धरणे जे हवाले सां सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख़्श कुरैशी खां। अल्लाह बख़्श, छा तफ़सील आहिनि धरणे जे हवाले सां JUI पारां इंडस हाईवे ते धरणो लॻायो वियो आहे। जी बिल्कुल ही धरणो अॼु सुबुह 9 बजे खां शुरू थियो आहे ऐं ही धरणे लॻण जो सबबु इहो आहे त 15 अगस्त ते जमियत उलमा इस्लाम पारां इंडस हाईवे ते नसीराबाद शहर में वारे ऐं नसीराबाद तालुकनि में भरी पाणी जी खोट ख़िलाफ़ धरणो लॻायो वियो हो। उन दौरान डिप्टी कमिश्नर कंबर शहबाज कोर्ट उन्हनि सां ॻाल्हियूं करे 2 ॾींहंनि जे अंदरि पाणी पहुचाइण जो वाइदो कयो जंहिंखां पोइ उन्हनि धरणो ख़तमु कयो पर पाणी न पहुतो ऐं वाइदे वफ़ा न थियण जे करे अॼु ॿीहर साॻियो धरणो डिग्री कॉलेज जे भरिसां इंडस हाईवे ते लॻायो वियो आहे। रुकावटूं खड़ी कयूं हुयूं, शामियाना लॻाया विया आहिनि ऐं जमियत उलमा इस्लाम जा अॻवान आहिनि मौलवी मोहम्मद सिद्दीक़ मंगने जो, मौलवी यासीन कांधो, उन खां अलावा पीपुल्स पार्टी अॻवान अली रज़ा जोगाणी, मुख़्तलिफ़ सियासी समाज जा अॻवान काज़म अली अब्बासी ऐं ॿिया काफ़ी मुख़्तलिफ़ सियासी समाज जा अॻवान आहिनि जेके हिते पहुतल आहिनि ऐं JUI जे अख़रनि सां जेका असां ॻाल्हि ॿोल कई आहे उन्हनि चयो त असांजा जेके कारकुन आहिनि उहे लाड़काने ज़िले मां, कंबर ज़िले मां, दाबी ज़िले मां आहिस्ते आहिस्ते पहुची रहिया आहिनि। ही हज़ारनि जी तइदाद में घणो कुझु देर में तब्दील थी वेंदो ऐं असां हंध बिस्तरा बि गॾु खणी आया आहियूं जेसीं ताईं ज़रूरी पाणी असांखे न मिलंदो, वीरवाह में पाणी न ईंदो, अर्थरवाह ऐं ॿियनि खातनि में पाणी न ईंदो उन महिल ताईं असां राति जो बि हिते ई सुम्हंदासीं, सुभाणे बि हिते ई हूंदासीं, असां धरणो ख़तमु न कंदासीं छो जो असांजी लखे एकड़ ज़मीन बंजर बणिजी चुकी आहे। लखे रुपयनि जा असांजा ॿिज वरितल हुया, उहे ॿिज असांजा ख़राबु थी विया, असांजो वॾो नुक़सानु थियो आहे ऐं पूरो इलाइक़ो ख़ुश्क सालीअ जो वरती वियो आहे। बुख ॾाढी वधी रही आहे, माण्हुनि खे पीअण लाइ बि पाणी कोन्हे को। अहिड़ी सूरत हाल में सवाइ एहतिजाज जो असां ॿियो को रस्तो कोन्हे ऐं असांखे पाणी बि न वञे जेसीं ताईं ज़रूरी पाणी नसीराबाद ऐं वारे तालुकनि में नथो चलो, मीरवाह ऐं ॿियुनि शाखनि में पाणी जी जेसिताईं खोट हूंदी तेसीं ताईं असां धरणो ख़तमु न कंदासीं। हिननि जो मुतालबो आहे त असांखे बिना देरि वधि पाणी ॾिनो वञे जीअं असांजी ज़मीनूं आबियारियूं थी सघनि ऐं बुख ऐं बदालीअ खां बची सघनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अल्लाह बख़्श कुरैशी अपडेट करण जे लाइ।